नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में हैदराबाद यूनियन ऑफ द जर्नलिस्ट जे सॾ ते यूनिट मटियारी तरफ़ां हैदराबाद यूनियन ऑफ द जर्नलिस्ट जे नायब सदर मुमताज़ अली, शाह लतीफ़ प्रेस क्लब जे सदर नौशाद अली बुगियो जी अॻुवाणी में हथनि में प्ले कार्ड खणी पोस्ट ऑफिस खां शाह लतीफ़ प्रेस क्लब भिटशा ताईं एहतजाज रैली कढी मुज़ाहिरो कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। पटीदन जे शहीद सहाफ़ी अली शेर राजपर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। एहतजाज मुज़ाहिरे में रजब अली बोज़दार, इलाही बख्श अबड़ो, मुमताज़ राहो, ज़ुबैर अहमद, मोहम्मद अज़ीम चौहान, ज़ीशान अबड़ो, राजा वसाण, आबिद शाहानी, इरशाद बुगियो, अब्दुल गफ़ार काका, रियाज़ काका, वाजिद मला, मोहम्मद जुम्मन चौहान, फेरोज़ गुल थईम, वरियाम फ़कीर, अता मोहम्मद शाहानी, अमीर बालादी, जुल्फ़कार राजपूत ऐं ॿियनि सहाफ़ियुनि बि शिरकत कई। इन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सीनियर सहाफ़ी मुमताज़ अली ऐं नौशाद बुगियो ऐं ॿियनि चयो त पटीदन जे शहीद थियल सहाफ़ी अली शेर राजपर जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचाए वञे। हिन चयो त शहीद अली शेर राजपर जे क़त्ल समेत सहाफ़ी बिरादरी सां थींदड़ ज़ातियुनि ते सिंध हुकूमत जी ख़ामोशी सवालिया निशानी बणियल आहे। हिन चयो त जमहूरियत जा दावेदार हुक्मराननि जे दौर में सहाफ़ी गैर महफ़ूज़ बणियल ऐं सहाफ़ियुनि सां थींदड़ ज़ातियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि ते ख़ामोश नथा वेही सघो। हिन चयो त हैदराबाद यूनियन ऑफ द जर्नलिस्ट जे सॾ ते पुरअमन एहतजाज करे रहिया। जेकॾहिं शहीद अली शेर राजपर जा कातिल फौरी तौर ते गिरफ़्तार न कया त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। समूरे सिंध जे सहाफ़ियुनि सां गॾिजी पटीदन में तारीख़ी धरणो हणंदासीं। शहीद अली शेर राजपर जो क़त्ल आहे वो दहशतगर्दी आहे, सरेआम जेको उनखे पंहिंजी जॻह ते क़त्ल कयो वियो आहे ऐं हिन वक़्त ताईं उनजा कातिल जेके गिरफ़्तार कोन थिया आहिनि। उन में असां सम्झूं था त इन में का न का जेका आहे धुर मुलवस आहे, जेका सहाफ़त जो जेको आवाज़ु आहे उनखे हिसण लाइ जेको साज़िश कयूं पियूं आहिनि। असांजो जेको मुतालबो आहे उनजा कातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं उन्हनि खे दहशतगर्दी एक्ट तहत उन ते केस दाख़िल करे उनखे सज़ा ॾिनी वञे। अदा तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे त सिंध में अक्सर मुख़्तलिफ़ ज़िलनि में सहाफ़ियुनि सां ज़्यादतियूं थियूं आहिनि। ताज़ो ही जेको पटीदन में वाक़ियो थियो आहे, अली शेर राजपर जेको नौजवान सहाफ़ी हुयो उनखे शहीद कयो वियो आहे बेदर्दीअ सां, जेका तमामु अफ़सोस ऐं मज़मत जहिड़ी ॻाल्हि आहे। ॾुख इन ॻाल्हि जो आहे त हिते जमहूरी हुकूमत जा जेके दावेदार आहिनि उहे हिन वक़्त ताईं सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमिल तौर ते नाकाम थी चुका आहिनि। असां अॼु ही भिटशा में शाह लतीफ़ प्रेस क्लब ऐं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे तरफ़ां जेको हीअ एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहियूं त फौरी तौर ते सिंध हुकूमत नोटिस वठी अली शेर राजपर जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे। ॿी सूरत में असांजो जेको ॿियो एहतजाज हूंदो उहो वसी हूंदो ऐं मुख़्तलिफ़ असां प्रेस क्लबनि हैदराबाद कराची प्रेस क्लबनि जॻह एहतजाजी धरणा हणी मुज़ाहिरा करे हिन एहतजाज खे अञा वसी कंदासीं। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते अली शेर जे ख़ानदान सां इंसाफ़ करे उन्हनि जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे। पहिरियों इहो ई मुतालबो कंदासीं हुकूमत खां, सिंध हुकूमत खां, मुराद अली शाह खां जेको वज़ीर आला सिंध आहे त शहीद अली शेर राजपर आहे उन जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि ऐं आज़ादु सहाफ़त जेका आहे उनखे आज़ादु रहण ॾिनो वञे। ऐं ॿी ॻाल्हि, असां जेकर ही कातिल गिरफ़्तार न थिया त असां जेको ही पुरअमन एहतजाज आहे उहो असां हिनखे वधाईंदासीं ऐं कराची प्रेस क्लब ताईं बि असां ही एहतजाज कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी